जिन सेकंड में पीपी वर्कर्स ज़ीशान सुमरो खे संदसी दुकान ते मीर हैदर मरी, फरहान मरी, एहसान मरी ऐं 5 नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते मारकुट करे खेसि मर्डिंग करे फरार थी विया। पीपी तालुका सदर सेकंड डॉक्टर बशीर अहमद जमाली जी अगवानी में सैयद अली हैदर शाह, रईस नूर अहमद लाखो, अब्दुल रशीद किरियो, आसिफ अख्तियार खान दादा, काउंसलर नूर मोहम्मद रिंद, सिविल सोसाइटी, मीडिया जे दोस्तनि ऐं वर्करनि वॾे अंग में शिरकत करे थाणे अॻियां धरणो हयो। अॻवान जो चवणो हुयो त पुलिस असां सां सहकार न पई करे, जंहिं ते ज़िला जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लिगारी अची एसएचओ सकरन सां ॻाल्हियूं कयूं। एसपी नवाब शाह तनवीर अहमद साहब सां राब्तो कयो वियो, जंहिं झेड़े जे मुख्य जवाबदार पुलिस एहलकार खे फौरी तौर डिसमिस कंदे एसएचओ सकरन खे फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद आरज़ी तौर धरणो ख़त्म कयो वियो आहे। जीअं त 3 ॾींहं पहिरें असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुका सकरन जे सिटी जे वार्ड नंबर 3 जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ीशान सुमरो जेको शहर जो मौजूद शख्सियत बि आहे ऐं लिखियलु पढ़ नौजवान आहे ऐं सोशल वर्कर बि आहे शहर जो, जेको हर माण्हू जे कमु अचण वारो माण्हू आहे। उन सां मरी कम्यूनिटी जा जेके आहिनि हैदर मरी पुलिस वारो, उन जा पुट ऐं कुझु 2-3 ॿिया माण्हू अची हिन जी दुकान ते विड़ी। उन खां 3 ॾींहं पहिरें बि सां विड़िया, उहो उन जी NC पुलिस वटि दाख़िल कराई, लेकिन पुलिस उन ते का गिरफ़्तारी न कई। वरी हिन सां विड़िया बेदर्दी सां हिनखे सभिनी जे अॻियां सरेआम कुटियो अथनि। उन खां पोइ हिन मेडिकल सर्टिफिकेट वठी पुलिस SP साहब सां मिली करे FIR कटाई। लेकिन जो ॿियो ॾींहुं आहे, 3 ॾींहं पहिरें 3 ॾींहं 6 ॾींहं टोटल थिया आहिनि, को बि पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। पंहिंजे पटे भाइनि सां दोस्ती निभाइनि पिया, या ॿियो को ताक़त आहे जेको उन्हनि खे रोके पियो, जो जवाबदार गिरफ़्तार नथा कनि। अॼु असां वियासीं थाणे ते ॻाल्हाइण लाइ, SHO कोन हो, वॾो मुंशी जवाबदार गिरफ़्तार करण बजाए फ़रियादी सां बदतमीज़ी की मुंहिंजे अॻियां जेको सहाफ़ी आहे उन्हनि जे अॻियां शहर जा दोस्त हुआ, उन जे ॿियनि जे ख़िलाफ़ु जवाबदार गिरफ़्तार न करण जे ख़िलाफ़ु असां सभु दोस्त पार्टी जा, ॿिया शहर जा हमदर्द सभु हिते वेठा आहियूं। जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा असां हिते वेठा हूंदासीं। पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि, जिते जेका सरापा एहतजाज आहिनि, त असांजो पीपल्स पार्टी जो जालो वर्कर ऐं ज़ीशान सुमरो साहब, जिन सां तमामु घणी ज़्यादती थी, मरी बिरादरी जा जेके दोस्त हुआ उन्हनि तमामु घणी ज़्यादती कई। उन सां यकजहती तौरु असीं सभई वर्कर हिते सरापा एहतजाज आहियूं त जेका हितां जी इंतिज़ामिया आहे उन अञा ताईं को बि तहरुक न वरितो आहे, अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। असां इन करे SSP साहब खे अपील कंदासूं त जेका नाल टीम आहे सकरन थाणे जी, उनखे जेको आहे फिलफोर हटायो वञे। जीअं त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर तहलके सकरन जे तरफ़ां हिते असां सकरन थाणे जे साम्हूं वेठा आहियूं ऐं असांजे वर्कर ज़ीशान सुमरे सां बेवाजिबी थी आहे। SSP तुले साहब गिरफ़्तार कयूं ऐं DIG खे त फ़ौरन उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कानून जे कटड़े में आंदो वञे। ज़ीशान सुमरो सां जेकी 3 ॾींहं अॻु में मरी बिरादरी जे लड़कनि खां लड़ी करे हिते वेठा आहिनि, शहबाज़ कॉलोनी में हिननि जेको तशदुद कयो आहे हुनजे ख़िलाफ़ु अॼु असां पुलिस जे ख़िलाफ़ु हिते धरणो आयो आहे। तालुका प्रेसिडेंट डॉक्टर बशीर जमाली सैयद अली हैदर शाह तालुका जनरल सेक्रेटरी जी अगवानी में असांजो इहो ई मुतालबो आहे जेको पुलिस हिकिड़ो उन्हनि खे पनाह ॾिनी ॾे पिया, जंहिं ते FIR बि आहे उन्हनि जे मथां, उन जे बावजूदि 3 ॾींहं को बि गिरफ़्तारी न थी आहे। असां पहिरीं उन ॻाल्हि ते सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन मसइले ते बेंची थी, वरी FIR थी, वरी अॼु शिकस्ता ज़ाहिर हुनखे जवाबदार गिरफ़्तार न थिया। सभिनी कोशिशि कई पे त जवाबदार गिरफ़्तार थियनि। SHO साहब पंहिंजे सामने एफर्ट्स वरिता पे, SP साहब हुनजो एफर्ट्स वरिती पे, क़यादत गुलाम क़ादिर कांझे साहब गॾु जाजू अकबर ऐं शहर शाह साहब पूरी दोस्त जो अॼु हिते वेही रहिया धरणे ते। असां बि हिननि सां वेठा हुआसीं, टर्म्स कंडीशन जी लाइ डिमांड ठही त पोइ डेमो कयो आहे। गिरफ़्तार बिल्कुलु थींदा अगरि जे इन में ज़मानत कराए त ज़मानत खां अॻु में असांखे जवाबदार ॿियनि मां 2 गिरफ़्तार थी। अॼु क़यादत तव्हां सां गॾु आहे, SP साहब पाण ॻाल्हायो आहे त क्रिमिनल माण्हुनि लाइ का बि गुंजाइश कान्हे का, जेको बि चाट या हट धर्मी कंदो पंहिंजे मुआशिरे में इंशाअल्लाह ताला उनखे कुचलियो वेंदो। ऐं असां बि पंहिंजे दोस्त सां गॾु आहियूं। अगरि इंसाफ़ न मिलियो, इहो रोड, इहे प्रेस क्लब